एतरे में काल्यवन हिकिड़ो वॾो भारी बलशाली राक्षस, वो चए पियो टक्कर जो मूंखे मिले, मुंहिंजे हथनि में खुजली थी थिए, मां लड़ाई कयां कंहिंसां। श्री कृष्ण भगवान मिलिया, चओ हरि राम। दाऊ जी सां वया बढ़िया मथुरा में विश्राम कयूं। अहिड़े नारद जी महाराज घुमण लगा, छा चवंदा आहिनि मां भुलिजी वियुमि। हाँ अञा प्रेम सां नारायण 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 नारायण। काल्यवन मिलियो, ओ महामुनि बस नारायण नारायण चवण ईंदो अथव त बाक़ी छा अचे भैया, लड़ाई भिड़ाई ईंदी अथव बढ़िया, डिशम डिशम ईंदी अथव? कि न भैया असां डिशम डिशम वारा न आहियूं, असां त नारायण वारा आहियूं। अरे त कोई आहे मुंहिंजे टक्कर जो? तुरंत नारद जी महाराज चयो हिकिड़ो अथई भैया शूरवीर, बिल्कुलु तुंहिंजे टक्कर जो अथई, तोखे मज़ो अची वेंदे युद्ध कंदे लड़ाई कंदे। केरु आहे? तुरंत ॿुधाए। ही श्याम सुंदर उनजो स्वरूप अथई, घुंघराला उनजा वार अथई, कमल जी उनजी अखियूं अथई, मकर आकृतीअ जा कुंडल अथई, ऐं त्रिभंग अथई, त्रिललित, टेढ़ो मेढ़ो अथई, जबान जो बि शरीर जो बि। ऐं ध्यान सां ॾिसी करे नज़रियूं हटाइजां भैया, न त युद्ध ई भुलिजी वेंदे। चओ हरे राम। ॾाढो ख़तरनाक अथई उहो। चई अच्छा त काथे आहे? चई सिधो हली वञो, होॾे मथुरा नगरी साम्हूं मिली वेंदे। ओॾी महिल ई हली वियो काल्यवन। चओ जय श्री कृष्ण। कन्हैया चवण लॻा भैया हे 18 बार अचण वारो आहे जरासंध। नारद जी महाराज पहिरीं वरी हुनखे मोकिले छॾियो आहे छोड़े खे, काल्यवन खे। त हाणे कुछ लीला करणी पवंदी। एतिरे में काल्यवन पहुतो। चओ हरे कृष्ण। भैया तव्हां हिते बीहो मथुरा नगरी जे रक्षा में। भगवान डुक पाती। काल्यवन चए थो ओ भी मुश्किल सां तुंहिंजी एड्रेस मिली आहे, चङी तरह लड़ाई करणी आहे। भगवान चवंदा थोड़ी जॉगिंग थी वञे, अच पोयों अच। डुक पाइण लॻा भगवान, पोयों पोयों काल्यवन डुकंदे डुकंदे भगवान हिकिड़ी गुफा में घुसी विया। उते मुचकुंद महाराज सालन खां लखनि सालन खां सुम्ही पियो। उनजे मथां पंहिंजो लंबो पीतांबर उड़ाए छॾियऊं ऐं पाण गुफा जे पोयों लिकी बीह रहिया। एतिरे में हाफींदो काल्यवन आयो। ऐं जो ॾिठई त वॾा खराटा था वॼनि पिया। हाँ डीजे फेल थी वञे जेको गणेशन में कढंदा आहिनि, 90 माण्हू ईंदा आहिनि, जेको लखनि सालनि खां सुम्हंदो माण्हू। चओ हरे राम। वाह 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 रे छोरा, हाँ हम थक गए दौड़ा के दौड़ा और हिते अची करे ईअं तो निंड करे पियो ॼण सालनि खां सुम्ही पियो आहे। उथ मूंसां युद्ध कर। उनखे होश ई न आयो। उथ युद्ध कर। चिल्लाइण लॻो। जॾहिं न थिया मुचकुंद महाराज त पेर सां ठोकर हई। हाणे निंड खुली महाराज। मुचकुंद महाराज उथिया, वेठा आहे, लंबो कद काटी ॾिठई त अरे ही साधू बाबा कानो अची वियो, वॾी वॾी दाढ़ी, वॾा वॾा वार, वो सांवरो सलोनो छोरो काढ़ियो। ॾिसी हैरान थी वियो। अखियूं खोलण में ई 5 मिंट लॻी विया। और जीअं अखियूं खोलियूं कि मुंहिंजी निंड कंहिं भंग कई आहे, अखियुनि मां भयंकर ज्वाला निकिती ऐं बिना कोई लड़ाई के काल्यवन उते ई भस्म थी वियो। बोलो श्री मुकुंदाय नमो नमः। एतिरे में श्री कृष्ण भगवान निकिरी करे गुफा में साम्हूं आया। उजालो थियो गुफा में, प्रकाश फैलियो। प्रणाम कई। तव्हां केरु? सूर्य भगवान आयो, शिव जी आयो, ब्रह्मा जी आयो, राजा इंद्र आयो, केरु आयो? भगवान चवनि था कि मां कृष्ण आहियां। तव्हां विष्णु भगवान आयो? चवनि था हा सही पहचाने। मां ई नारायण आहियां, मां ई विष्णु आहियां, मां ई हर युग युग में अवतार वठंदो आहियां। हिन महिल श्याम वर्ण आयो आहियां। वसुदेव नंदन वासुदेव श्री कृष्ण मुंहिंजो नालो आहे। सुंदर स्तुति कई आहे। मुचकुंद महाराज बार बार प्रणाम कयो आहे। भगवान अंतर्यामी पुछनि था त ॿुधाइनि था मां स्वर्ग में लड़ाई कई असुरनि जे खिलाफ, देवताउनि सां मिली करे ॾाढो थकी पियुमि महाराज, ॾाढो थकी पियुमि। देवताउनि चयनि वरदान घुरो। मां चयोमांसि केवल निंड कयां मां। चयूं तथास्तु, कोई तव्हांखे निंड में उथारींदो त भस्म थी वेंदो। महाराज हिन महिल छा हली रहियो आहे? कलयुग हली रहियो आहे, युग बदिलजी आहे। ये माफ कयो, द्वारका जो आखिरी समय, द्वापर युग जो आखिरी समय आहे। युग बदिलजी आहे, युग। अॼु मूंखे हिन उथारियो त जली करे भस्म थियो। भगवान चई हिन जा पाप ई हिनखे हिते वठी आया हुआ। हाणे मुचकुंद महाराज चवनि था मूंखे प्रभु बस हाणे वरदान ॾियो पंहिंजे मुक्तिअ जो, भक्तिअ जो। भगवान चवनि था न महाराज, तव्हां जॾहिं राजा हो त शिकार कयो, शिकार में निरपराध जीवन खे मारियो।
इन करे तव्हां वञी करे पर्वत ते तप कयो, उन खां पोइ अॻिलो जनम वठो, भक्त बणंदव, मुंहिंजी भक्ति कंदव, पोइ मां तव्हांखे गॾु ई घुराए वठंदुमि। चओ हरे कृष्ण। हाणे ध्यानु ॾियो साध संगत जी, श्री कृष्ण भॻवान जो जेको दर्शन थो करे मुचकुंद महाराज, उनखे बि भॻवान चवनि था तव्हां निरपराध जीवन खे मारियो आहे, वञो तप करे अचो। त जेके माण्हू हल्के में वठंदा आहिनि हिंसा खे, कंहिं बि तरह जी हिंसा, जीव हिंसा कोई बि हुजे, चाहे वचन जी हिंसा हुजे, मांसाहार करणु थोड़ी सी स्वाद जे लाइ, उहे सावधान थी वञनि। हालांकि तव्हां मूं त कोई न हूंदा, तव्हां त सत्संगी आहियो, तव्हां त दया करुणा सां भरियल आहियो, लेकिन कोई हुजे परिवार में दोस्त यार त उनखे सावधान कयो। तव्हां उन ॾींहुं ॿुधव श्रीमद भागवत में नरक लोक जो वर्णन याद अथव तव्हांखे? हिकिड़ी ॻाल्हि सुखदेव भगवान चवनि था कि धर्मराज भगवान कहिड़ो विधान कयो आहे, जेके जीवन खे मारींदा आहिनि, जीअरे जीवन खे मारे करे खाई वेंदा आहिनि स्वाद जे लाइ, रधींदा आहिनि, पकींदा आहिनि, जलाईंदा आहिनि, उनजे लाइ यादि अथव कहिड़ी सजा हुई? न हूंदव यादि न? चओ जय श्री कृष्ण। उन्हनि खे भयंकर नर्क मिलंदो आहे। जे हिते जीवन कटियो जीवन खे, तीअं उन्हनि खे कटियो वेंदो आहे, हिकु बार न कई बार, यातना शरीर मरंदो न आहे। ऐं ॿियो मां विशेष ॻाल्हि ॿुधायांव, उन्हनि खे केतिरा साल नरक भोगणो पवंदो आहे? हा, थोरो थोरो अॻिते अचो साथ संगत। हा, थोरो थोरो भूमि दान कयो, खंबो बचाए करे भाई, जीअं तव्हांजो दर्शन मूंखे थींदो रहे, हा न। खंबो बचाए आराम सां वेझो, जीअं खुलासो वियो, सोड़ में बि न वेझो, बसि थोरो सो अॻिते अची वञो। तव्हां हिते भूमिअ जो दान कंदव, सत्संग जी भूमि, त वैकुंठ में भगवान पंहिंजी प्रॉपर्टी में तव्हां खां भूमि दान कंदा। बोलो वृंदावन। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। उन में हिकिड़ी ॻाल्हि विशेष लिखियल हो त जीवन खे मारण कटण खाइण वारा जेके हूंदा आहिनि, जीअरे जीवन खे मारे छॾींदा आहिनि, वीचारनि खे तड़फाए करे उन्हनि खे घणा साल नरक में रहणो पवंदो आहे। जेतिरा रोम रोम असांजे शरीर में आहिनि, शरीर में जेतिरा वार आहिनि, ओतिरा साल न, ओतिरा 1000 साल। हरे राम। मान लो 60 करोड़ वार आहिनि असांजे शरीर में, त 60 करोड़ साल न, 60 करोड़ 1000 साल। भागवत जी ॻाल्हि त के मनुष्य विशेष जी चयल न आहे, के इंसान जी ॻाल्हि न आहे। श्रीमद भागवत 5 स्कंद 26 अध्याय पढ़ो त चङा भला माण्हू अगरि विश्वास रखनि त ॿिए ॾींहुं मांसाहार करे न सघंदा, गारंटी आहे। अगरि श्रद्धा हूंदी त मानो तो में गंगा मां हूं। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। बोलो मुचकुंद जी महाराज की। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तो मुचकुंद महाराज यो जन्म तपस्या कई, अगलो जन्म ब्राह्मण ठया, श्री कृष्ण जा महान भागवत भक्त ठही करे भक्ति करे भगवान के बिल्कुल साक्षात दर्शन करे पाए, भगवान जे परम धाम विया। हरे कृष्ण।